जो तव्हांखे मालूम है रात असो निडड़ो कोट बावड़ी दौरा तालको छाछरो जिलो थाटपारकर जो निडड़ो जो मजदूर हो मजदूरी कंदो हो पंहिंजो पेट पालींदो हो पंहिंजे अमड़ जो पंहिंजे वालिद जो पंहिंजे भेणनि जो पंहिंजे भाइरनि जो रात अगवा थियो है उनखां बाद में असांखे उन निडड़े जो लाश मिलियो वो भी दरिया के अंदर। ही हिकिड़ो निडड़ो जो लाश असांखे न बल्कि ईंदे हर महीने ईंदे हर साल ते असांखे बरवक़्तन असांखे लाश मिलंदा रहिया आहिनि। जेके भी असांजा हिते मजदूर दोस्त बीठा आहिनि जेके भी हिते हैदराबाद में जेके भी लेबर आए उन दोस्तनि खे अपील कंदुसि ये गुज़ारिश कंदुसि फर्स्ट या पुलिस के हथ बदी अर्ज कंदुसि SSP हैदराबाद DIG हैदराबाद जेको भी हिते जो हमलो जो हथ बदी अर्ज कंदुसि पहिरियों तव्हांजो कदम कहिड़ो आहे पहिरियों तव्हां कहिड़ो कदम खणंदा पहिरियों तव्हांजो कदम इहो आहे त जिते छोकिरो अगवा थियो आहे जंहिं जगह ते जंहिं फ्लैट ते अगवा थियो आहे उन जगहनि जो CCTV लगल आहिनि उन्हनि खे पहिरियों खोलियो वञे उन्हनि वीडियो खे कढियो वञे उन कैमरनि खे ॾिसियो वञे अगरचे 48 कलाकनि जे अंदरि असांखे उन वीडियो न ॾेखारिया विया उहे कैमरा न खोलियूं वयूं त असां 48 कलाक खां पोइ ॿियो रद्दमल ॾींदासीं इंशाअल्लाह। हैदराबाद जा रोड जाम कंदासीं पूरे हैदराबाद जा मज़दूर गॾु थींदा हैदराबाद जा रोड बंदि कंदासीं जंहिं जगह ते असांजो निडड़ो अगवा थियो आहे उहो जगह जमा यानी जाम कंदासीं जंहिं जगह ते असांखे लाश मिलियो आहे उहो उन जगह खे बि असां जाम कंदासीं। कंहिं भी हालत में कंहिं भी सूरत में असां इहो बर्दाश्त कोन कंदासीं त असांजे निडड़े जो लाश ॿुॾी वञे असां इहो बर्दाश्त कोन कंदासीं त असांजो हर आईंदे साल असांजे निडड़नि जा लाश ईअं यानी सरियाम क़तल थियनि असां ख़ामोश रहूं न असां ख़ामोशी इख्तियार कईसीं असां हर शइ ते ख़ामोशी इख्तियार कईसीं। असांजा निडड़ा हिते छा लाइ था अचनि पंहिंजे पीउ जे पेट पालण जे लाइ था अचनि पंहिंजे अमड़ जो पेट पालण जे लाइ अचनि था पंहिंजे भाइरनि पंहिंजे अमड़नि पंहिंजे भेनरनि जे पेट पालण जे लाइ अचनि हुतां इन जे करे त उन्हनि खे क़तल कयो अच्छा भाउ चयो त ॿिया छो कोन था क़तल थियनि हिते पठान छो कोन था क़तल थियनि हिते पंजाबी छो कोन था क़तल थियनि हिते ॿी क़ौमुनि जा ॿिया क़ौम बि हिते मज़दूरी कंदा उहे छो कोन था क़तल थियनि सिर्फ़ु थरिया छो था क़तल थियनि असां थरनि इहो ठिको कयो आहे असां क़तल थियूं असां ई मरूं असां बादबाना इहो ई गुज़ारिश कंदासीं त असांजे निडड़े सां इंसाफ़ कयो वञे असांजे निडड़े जे फ़ोन सां इंसाफ़ कयो वञे अगरचे 48 कलाक में असांखे इंसाफ़ न मिलियो ऐं CCTV कैमरा जेके आहिनि तव्हांजा लॻल हिते जिते अगवा थियो उन जॻहियुनि ते कैमरा लॻल अगरि उहे वीडियो असांखे न मिलिया असांखे सबूत न मिलिया असांजे निडड़े सां इंसाफ़ न कयो वियो त असां रोड जाम कंदासीं।